पीटीआई पारां वफ़ाक़ी हुकूमत के ॻाल्हियुनि जी आश केपी वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर 5 अगस्त ते एहतजाज जो सॾु ॾेई छॾियो। संदसि चवणो हो त 90 ॾींहनि में आर या पार हूंदो, सिस्टम मां फ़ाइदो हासिल कंदड़ असां सां वेही ॻाल्हियूं कनि। पीटीआई के ॻाल्हियुनि लाइ स्पीकर जी मेज़ ते अचणो पवंदो। नून लीग तनदाद चौधरी जो चवणु आहे त एस्टेब्लिशमेंट कंहिं सियासी अमल में नथी अचण चाहे। पंजाब जी इतलात वारे वज़ीर उस्मान बुखारी जो चवणु आहे त जाली मौला जट बणिजंदड़ अली अमीन गंडापुर मज़ाक बणिजी चुको आहे। हर भेरे पिच ते ज़ोर ॾेई भॼी वञे थो। सिंध हुकूमत बलोचिस्तान के घट पानी फराम करण बाबत इरसा जो मौक़िफ़ रद्द करे छॾियो। सिंध हुकूमत जो चवणु आहे त सिंध के 1991 खां वठी हिसे जो पानी न मिलियो आहे। जेको पानी मिले थो उन मुनासिबत सां बलोचिस्तान के ॾियूं पिया। पानी जी खोट बावजूद बलोचिस्तान के उन जे हिस्से खां वधीक पानी ॾिनो पियो वञे। सिंध जे केनालनि के घटि पानी मिली रहियो आहे। उन बावजूद बलोचिस्तान के पट फीडर केनाल ऐं खीरथर केनाल जो पानी फराम कयो पियो वञे। इरसा ऐं वापडा ॼाणे वाणे टेलीमेट्री सिस्टम न पिया लॻाइनि त जीअं पानी जी विर्छ जा असल अंग अखर ज़ाहिर न थी सघनि। मुल्क जे 27 अहम हंधनि ते टेलीमेट्री सिस्टम लॻाया वञनि। सिंध हुकूमत जो मुतालबो। अमरीकी सदर जी टाकड़ी वाली तजवीज़ अमन जो दर खोले छॾियो। भारत जो इनकार जंगी ज़हनियत जो सबूत आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी कश्मीरी शहीदनि जे ॾिहाड़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त असांजे एहतराम में गोलियुनि जो खाज बणिजंदड़ 22 कश्मीरी शहीदनि जी कुर्बानी के सलाम पेश करूं था। बालर कश्मीर में अक़ीदे, सुञाणप ऐं राय के रियासती ताक़त ज़रिए दबाइण इंसानी वक़ार जी तौहीन आहे। मोदी सरकार बि डोगरा राज वांगर कश्मीरियुनि ख़िलाफ़ ज़ुल्मनि जा पहाड़ केराए रहियो आहे। शहीदनि जी रत मां बुलंद थींदड़ आज़ादी जी आवाज़ खे दबाए नथो सघिजे। पाकिस्तान कश्मीरियुनि जी आज़ादी जे हक़ जो मुहाफ़िज़, अलम बरदार ऐं ज़ामिन आहे। पाकिस्तान ऐं पंजाब जी तक़दीर तब्दील थी रही आहे। साल 2018 में कुलसूम नवाज़ जी बीमारी बाबति किरियल ॻाल्हियूं कयूं वयूं। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज़ सादिक जूं मीडिया सां ॻाल्हियूं। मुल्क के तवानाई बहरान मां कढण लाइ सिंध वटि वसीला मौजूद आहिनि। वफ़ाक़ी पॉलिसी सबबि सिंध जो तवानाई शोबो घणो मुतासिर थियो आहे। वसीलनि तहत इख्तियार मिलण सां सिंध तवानाई शोबे में इनकलाब आणे सघे थो। थर मां 6 वरें दौरान 30 मिलियन टन कोयलो IPPs खे ॾिनो वियो। कोयले मां 31 गीगावाट बिजली पैदा थी, जंहिं सां 30 लख घर रोशन थिया। थर जो कोयलो ईंदड़ ॾहाकनि ताईं मुल्क जी ज़रूरत पूरी करे सघे थो। थर जे कोयले खे मार्केट ताईं पहुचाइण लाइ 105 किलोमीटर रेलवे लाइन ठहे पई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो बयान चवे थो विंड कॉरिडोर फाल आहे। केतिराई सोलर मनसूबा बि मुकमल थियण जे वेझो आहिनि। नूरियाबाद मनसूबो कराची के 100 मेगावाट बिजली फराम करे रहियो आहे। थर जे मुस्तक़न लाइ 200 यूनिट बिजली जा बिल सिंध हुकूमत अदा करे रही आहे। कराची लाइ 2 नवां सोलर पार्क्स मांजंद, सखर, लाड़काणे लाइ मनसूबा तयार थियनि पिया। सॼी दुनिया में कश्मीरी शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहिनि। 13 जुलाई 1931 ते शहादत माणींदड़ 22 कश्मीरियुनि खे भेटा पेश। सदर मुमलिकत आसिम अली ज़रदारी जो चवणु आहे त कश्मीरी अवाम जी जारी आज़ादी जी जिदोजहद 22 शहीदनि जी कुर्बानी जो सिलसिलो आहे। भारत जी गैर कानूनी कब्ज़े वालर जम्मू ऐं कश्मीर के हिकु जेल में तब्दील करे छॾियो आहे। कश्मीरियुनि जा अदालत खां मथां क़त्ल, गिरफ़्तारियूं, आबादी जो सैकड़ो तब्दील करण जूं कोशिशूं जारी आहिनि।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजे पैगाम में चयो आहे त ही ॾिहाड़ो कश्मीर जे मुसलमाननि जी इस्तिकामत, मुज़ाहिमत ऐं मज़बूत अज़्म जी यादि ॾियारे थो। पाकिस्तान जम्मू कश्मीर जे मुसलमाननि जी सियासी, सिफ़ारती ऐं इख़्लाक़ी मदद जारी रखंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ख़िते में पाइदार अमन तॾहिं मुमकिन आहे त कश्मीर मसइलो कश्मीरी अवाम जी उमंगनि फिटांदड़ हल कयो वञे। मांझद ऐं आसपास में लाइव स्टॉक खाते जी नाअहली सबबि चौपायो माल लिम्पी बीमारी जो शिकार। केतिराई ढोर मरी विया। मंजूराबाद, राजड़ी, खासाई, बुढ़ापुर, ओनटपुर, लाखा, अलीआबाद ऐं भर पासे में माल में लंपी बीमारी जा केस ज़ाहिर। मालवंदनि मुतालबो कयो आहे त बरसात बैदि लंपी बीमारी ज़ोर वठी रही आहे। नोटिस वठी टीमूं मोकिलियूं वञनि। कोटली पुलिस चोरी के इल्ज़ाम हेठि हुसड़ी के रहवासी 5 औरतुनि के मासूम ॿारनि समेत कमरे में बंद करे छॾियो। पुलिस मुस्मात बशीरा, तोती खोसो, शहनाज समेत 5 औरतुनि के ॿारनि समेत खंबे थाने के कमरे में कैद करे छॾियो। मुतासिर औरतुनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं कोटड़ी ख़रीदारी लाइ आया हुआसीं। पुलिस खंबे बंद करे छॾियो आहे। 24 कलाकनि खां बुख ते आहियूं। रते देरे में इज्तिमाई लजालुच जो शिकार ज़हनी माज़ूर नींगरी ज़िंदगी की जंग हाराए वई। मुतासिर नींगरी दुआ अबड़ो इलाज दौरान लाड़काणे अस्पताल में दम ॾेई छॾियो। मर्द तालके अस्पताल आंदो वियो। ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले। शुरूआती मेडिकल रिपोर्ट में नींगरी सां इज्तिमाई लजालुच की तस्दीक थी हुई।